अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां सन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदार सिराज, मुरतब ताज जोयो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। जनब गुज़ारियम जनसी अली अहमद बिरोही। मूं पाकिस्तान ऐं हिलाल पाकिस्तान ॿिन्हिनि खे ईअं ॾिठो जीअं माण्हू चंड या सिज खे उभरंदे ॾिसंदा आहिनि। ॿई वजूद में बि कंहिं ख़ासि नज़रिए ऐं मक़सद हेठि आया, पर अॻिते हली भटकंदे ॿई पंहिंजी राह खां गुमराह थी मंज़िल गंवाए वेठा। कंहिंजो क़सूर हुयो, कंहिं दगा दोलाब या गदारी कई, चई नथो सघिजे। मुल्क जी भञराह करण वारो इल्ज़ाम फ़ौज तरफ़ां सियासतदाननि ते धरियो वियो। सियासी अॻुवाणनि वरी फ़ौज, सरकारी अमलदारनि, वापारियुनि ऐं वॾेरनि ते थिए ठिकर भॻो। साॻीअ रीति हिलाल पाकिस्तान जो भूंगो भींग करण लाइ गवर्नमेंट खे जवाबदार ॼातो थिए वियो। हुकूमत वरी अख़बार जे एडिटरनि ऐं मैनेजरनि ते छो हथे छंडिया। मतिलबु त हर हिकु पाण तां ज़िम्मेवारी लाहे ॿिए कंहिंजे ॻिचीअ में ॻट थिए वेठो। पर हिन हक़ीक़त खां कंहिं बि बनी बशर इनकार न थिए कयो त पाकिस्तान जो मिसकीन अवाम ऐं हिलाल पाकिस्तान जा मेहनती वर्कर मासूम ऐं मज़लूम हुआ ऐं संदन बिगाड़ सां को वास्तो कोन हो। शख़्सी तौर मुंहिंजी हिलाल पाकिस्तान सां शनासाई 1972 ईस्वीअ धारे थी, जॾहिं मार्च महीने जे पहिरें हफ़्ते में पीपल्स पार्टीअ पारां कराचीअ में हिलाल पाकिस्तान खे जारी करण जो प्रोग्राम रिथियो वियो। तजवीज़ खे अमली जामो पाराइण लाइ सैद कमर ज़मान शाह खे मदारुल महाम मुक़ररु कयो वियो। हिन खां अॻु हिलाल पाकिस्तान 1946 ईस्वी धारे हैदराबाद खां शुरू कई वई हुई ऐं गच अरसे ताईं मुंशी अब्दुल शकूर वकील जी ज़ाती इमलाक रही। बाद में हिन अख़बार खे पीर ग़ुलाम रसूल शाह ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहब ॿिन्हिनि गॾिजी ख़रीद करे हैदराबाद खां जारी करण जो फ़ैसिलो कयो। पर सुतती पीपल्स पब्लिकेशन कंपनी वजूद में आई, जंहिंजे ज़ेरे सहारे हिलाल खे कराचीअ खां जारी करण जो अमल शुरू कयो वियो। तारीख़ 15 मार्च 1972 ईस्वीअ ते कमर ज़मान शाह सिंधी मुस्लिम सोसाइटीअ में मुंहिंजे घर आयो ऐं पंहिंजे ताज़ी ज़िम्मेवारीअ जो अहवालु ओरींदे आछ कयईं त हिलाल पाकिस्तान कराचीअ खां जारी करण जो प्रोग्राम ज़ेरे अमल आहे, जंहिंजे एडिटर लाइ अव्हां जो इंतख़ाब कयो वियो आहे। पहिरियों त सम्झुमि त शायदि चर्चो थो करे, छाकाणि त पीपल्स पार्टीअ जे महिरबानीअ सां 3 ॾींहं अॻु आउं सरकारी नौकरीअ खां 1400 वारी लिस्ट में मौक़ूफ़ कयो वियो हुयुसि। पर शाह साहब गंभीर थी चयो त मूं हर तरफ़ खां लाइन क्लियर वरिती आहे ऐं यार तूं हाणे वांदो बि आहीं ऐं अची हिलाल पाकिस्तान में क़िस्मत आज़माए। आछ बराबरि सण बि ऐं सुहाईंदी हुई, पर मूं लाइ बेवक़्ती ऐं अणमुदाइती हुई। ऐं पीपल्स पार्टीअ जी मंतक़ ते हैरान हुयुसि। हिक हथ ते रोज़गार खां नाराज़ कयो हुअऊं ऐं वरी ॿिए तरफ़ संदन पार्टीअ जे अख़बार जो चीफ थे मुक़ररु कयऊं, याने लठ ऐं चठ जो साॻिए वक़्तु इस्तेमालु मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि हुयो। मूं हथ ॿधी माफ़ी वरिती त साईं इद्दत लाइ 2-4 महीना 10 ॾींहं जी मुदत थींदी आहे, कुझु मोहलत मिले त पोइ सोच वीचार कयो वेंदो। पोइ शाह साहब चयो त भला अहिड़नि सहाफ़ियुनि जा नाला ॿुधायो जे हिलाल लाइ मुनासिब साबित थियनि। मूं खेसि एडिटरीअ लाइ सिराज लक मेमण ऐं मैनेजरीअ लाइ नासिर बिरोहीअ जा नाला ॻण ॻोत करे ॿुधाया। शाह साहब खे ॿई नाला पसंदि पिया ऐं हिलाल जी शुरूआत ॿिन्हिनि जे सहारे कयईं। हीअ ॿी ॻाल्हि आहे त कुझु इख़्तिलाफ़नि सबबि नासिर बिरोही अख़बार खां अलॻि थी वियो। सिराज साहब न फ़क़ति अख़बार खे चमकायो, पर संदसि साख ऐं सर्कुलेशन ॿिन्हिनि खे 4 चंड लॻाए छॾिया। पर पोइ दुनिया दुरंगी आहे ऐं सदाईं सांडे जियां पई रूप बदिलाए 1977 ईस्वीअ में मार्शल आयो। पीपल्स फाउंडेशन खे सदारती फरमान हेठि सरकारी इदारा इख़्तियार में आणे खेसि शेख सुल्तान ट्रस्ट जो नओं नालो ॾिनो वियो। हिलाल पाकिस्तान जा पीपल्स पब्लिकेशन कंपनीअ जी इमलाक हुई, तंहिंखे बि फ़ौजी अख़्तियार वारनि सरकारी कब्ज़े में आणे शेख सुल्तान ट्रस्ट जी हिकु शाख तौर साणसि शामिलु करे छॾियो।
हीअ ॿी ॻाल्हि आहे त पीपल्स पब्लिकेशन तरफ़ां अख़बार खे पीपल्स फाउंडेशन हवाले करण जो ठाराव ज़रूरु पास कयो वियो हो, पर अहिड़ी का बि क़ानूनी कार्रवाई न कई वई हुई जंहिं वसीले रिथ ते को अमल कयो वियो हुजे। नए इंतिज़ामी उथल पुथल जे नतीजे में सिराज अलग साहब एडिटरीअ तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं सीनियरिटी लिहाज़ खां मरहूम मोहम्मद हाशिम मेमण खे एडिटर मुक़ररु कयो वियो। मरहूम मुख़लिस माण्हू ऐं झूनू सहाफ़ी हो, पर अख़बार जो इंतिज़ाम संभालणु संदसि वस खां ॿाहिरि हो। तुर्त ई अख़बार जे अमले ऐं ख़र्च ॿिन्हिनि में बेपनाह इज़ाफ़ो कयो वियो, जंहिंजे नतीजे में हिलाल जी 15 लख रुपयनि जी पूंजी जा पाछी रखियल हुई साबित दुफ़ कई वई। हिलाल जी इशात जा 30,000 जे लॻभॻि हुई, सा घटिजी अची चइनि 5,000 ते पहुती। बिरोही साहब जो मज़मून जो हिकु हिसो रोज़ाना हिलाल पाकिस्तान कराची 20 सालगिरह एडिशन 6 अगस्त 1992 ईस्वीअ तां वरितल। जदीद साञुनि जो तारीख़ी नाविल मरण मूसिया फ़ेमीम लाशारी सिंध दुनिया जे जाग्राफ़ियाई तारीख़ी ऐं तहज़ीबी हक़ीक़त आहे, पर उहा हिकु वॾी मुहबत बि आहे। नाविल मरण मूसिया उनजो हिकिड़ो सबूत आहे। संदसि नाले रोमांस जा इज़हार ऐं लकाव घणा आहिनि, पर हिन तख़लीक़ी रवश ते बहस कयो। मूं हिन नाविल खे जज़्बाती सतह ते जीअं महसूसु कयो आहे उन जी कथ बि उतां कंदुसि। उहो सही न थींदो त जेका शइ रोआरण या ख़ुशि थियण जूं लहरूं खणी अचे तंहिं ते मैकेनिकल रवैयो लागू कजे। मां सम्झां थो त असां मंझां घणनि जो जज़्बाती बुनियादु साॻियो आहे। उन जा तरतीबी जुज़ा सिंध, शाह लतीफ़, सचल, राग, तारीख़ जूं ॾुखियूं घड़ियूं, आलमी शऊर, दोस्तियूं ऐं प्यार आहिनि, पर शऊरी तरह घणो करे पाण बि जज़्बातियत खे विथेर को करे हक़ीक़त पसंदि हुजण जी दावा सां ॻाल्हियुनि खे ॾिसण जी कोशिशि कंदा आहियूं। मरण मूसिया पढ़ण सां ॿियनि केतिरनि ॻाल्हियुनि सां गॾु हिकिड़ी उन नतीजे ते बि पहुतो आहियां त माण्हूअ जी जज़्बाती ऐं अमली दुनियाउनि में हिकु ॻांढापे वारी तंतु मौजूदु आहे। जिते उहा तंतु टुटे थी उतां बेईमानी ऐं मुनाफ़िक़ीअ जी ममलकत जूं हदूं शुरू थियनि थियूं। अदीब जी असल में ज़िम्मेवारी आहे ई उहा त हू माण्हुनि खे जज़्बाती बुनियाद मज़बूत करे ॾियनि, पोइ उन्हनि बुनियादनि जो हिननि जे अमल सां रिश्तो ठहे ऐं माण्हू हिकु परमारी माहौल मां निकिरी अची अहसासाती हद ते माण्हू हिकिड़ो हुजे ऐं अमल में रियाज़ियाती रवैया अख़्तियार करे जीए सो मुमकिन न आहे। ख़ुशियूं, ॾुख, शाइरी, मुहबत, कावड़, जज़्बनि जे बुनियाद ते बीठल समूरियूं शयूं अलामती ऐं तजरीदी थियनि थियूं ऐं ख़ूबसूरत ज़िंदगी उन ई सां ई गॾु हले थी। हिन नाविल ते दोस्तनि जे हल्के में हिकिड़ो रायो साम्हूं आयो आहे त हीअ हिकु रोमांटिक नाविल आहे। रियलिज़म सां संदसि घणी वेझड़ाई न आहे। हीअ लॻभॻि उहो रायो आहे जेको जमाल अबड़े जी कहाणी पिशू पाशा ते कंहिं ॾिनो ऐं पिशूअ जे किरदार खे ग़ैर हक़ीक़त ऐं ख़याली सॼो वियो। सभिनी खे ख़बर आहे त ज़िंदगीअ खे महदूद फार्मूलनि में ठहकाए नथो सघिजे ऐं न ई हर का जदवल हर कंहिं हंध ते रोमान ऐं मकान जे लिहाज़ करण खां सवाइ लागू करे सघिजे थी। उन जे भेट में इंसान पंहिंजे मुंझारनि खे तजुर्बनि ज़रिए परखींदो ऐं परूणींदो रहियो आहे। पाण जॾहिं हिन नाविल जी कथ कंदासीं तॾहिं सिंध जी तारीख़ी हालतुनि खे ॾिसणो पवंदो। आख़िर ही एॾो रोमांस हिन धरतीअ खे ईअं चुहटी पवणु जीअं ॿारड़ो ख़तरे खां डिॼी माउ जे छातीअ में पनाह वठंदो आहे। एॾी जज़्बातियत ऐं हिकिड़ी हद ताईं जुनून आख़िर ही सभु छा आहे? पंहिंजे लाइ कुझु अमली ऐं तारीख़ी ओखायूं आहिनि। असीं जॾहिं हाणे बि सिंधी क़ौम चऊं था त उहो बि हिकु रोमांस आहे। क़ौम जी जदीद तसवर मुताबिक़ उन लाइ हिकु मज़बूत कल्चर्ड ऐं झझी नफ़रीअ वारे विचोले तबिके जो हुअणु ज़रूरी आहे। क़ौम जे तसवर लाइ उन जी समूरी आबादीअ जो मुआशी सरगर्मीअ में रुधल हुजणु ज़रूरी आहे। हिते कोहिस्तान, काछे, कचे ऐं थर खे पासे ते करे रखो त बाक़ी छा थो बचे? उहो जेको कुझु बचे थो उते विचोला तबिका आहिनि, पर सिंध जो पंहिंजो उहो तबिको नफ़रीअ जे लिहाज़ खां इंतिहाई मुख़्तसिर ऐं नओं ॼट मंझां मलूक थियल आहे। हिन विचोले तबिके जो ज़रई ऐं सनअती क़ुवतुनि सां
नियापे ते बि ॻंढापो कोन्हे ऐं थर काछो ऐं कोहिस्तान केॾी ज़मीन ऐं केॾी न आबादी आहे जंहिंखे बरसाति जे पाणीअ जे आसिरे बुख जे वात में ॾिनो वियो आहे। कचे जे एराज़ीअ में तरबेला खां अॻु वारे ज़माने में उथल ज़रिए आबाद थींदड़ 20 लख एकड़ ज़मीन जी उपत ख़तमु थी चुकी आहे। न रुॻो एतिरो पर कालाबाग डैम जहिड़ियूं अकी 4 स्कीमूं आहिनि जेके असांजे मुआशी सरगर्मीअ में रुधल आबादीअ खे खुटाइण जे कढ आहिनि। क़ौम जी महदूद थियण, क़ौम जी तबाहीअ जा सामान ॾिसण ऐं वक़्त जी उलर करे ईंदड़ ललकारनि खे साम्हूं ॾिसी मरण मूसिया जो लेखक जदीद साञनि मां जज़्बाती ऐं समाजी ॿिन्ही सतहनि ते क़ौमी बका जी जंग विढ़े थो, जंहिंमें पाण सभु शामिल आहियूं। पंहिंजी तारीख़ी मजबूरी अञा क़ौम जे तसवर मुकमल करण लाइ जिदोजहद जी शुरूआती ज़माने में हुजणु आहे। हिन नाविल खे बि उन ई दौर में रखी ॾिसणो आहे, छो त असांजो लेखक मोहतरम सिराज यूरोप, सोवियत यूनियन या वियतनाम जो न पर सिंधी लेखक आहे ऐं संदसि ही नाविल हिकु वॾी जंग खे उत्साह वठी न लिखियो वियो आहे, पर हिकु वॾी वेढ़ जूं वाटूं हितां ई शुरू थियनि थियूं। उन जो लेखक मिसाली जिदोजहद जो खाको अॼु जी साञा असां पेश करे थो। ऐं जीअं त सम्झो आहे ऐं जीअं मूं सम्झो आहे त जिदोजहद ज़रिए ई क़ौमी वजूद जा फ़िक्री ऐं समाजी पासा मज़बूत करण जो ॾस ॾिए थो। उन फ़र्क़ खे अञा बि वाज़े कजे त हीअं थींदो, असांजे साम्हूं थोरनि सालनि में आंड्रक जो वियतनामी नाविल वेरनि जी वसंदी तर्जुमो थी आयो। उहो नाविल जिदोजहद जा सभु हक़ीक़त तजुर्बा पाण सां गॾु खणी थो अचे। उन नाविल में वियतनाम जो हिकु बि आम माण्हू आज़ादीअ जे वेड़ खां कटियल न आहे। वेड़ जे मुख़्तलिफ़ महाज़नि ते हर माण्हू मुलविस आहे। उहो सभु नाविल निगार ॾिसी ऐं पाण तां गुज़ारे लिखियो आहे। उन करे उहो हक़ीक़त निगारीअ खां तरब ॿाहिरि बि न आहे ऐं उन जी समूरियुनि कसवटुनि ते पूरो लहे थो। असां वटि उन दर्जे जी जिदोजहद न थी आहे। पाण जिदोजहद जे टिड़ पकड़ियल अवाइली दौर में आहियूं। मरण मूसिया में उहा वेड़ न आहे जेका तख़लीक़ी इनक़िलाबी क़ौमी ऐं तारीख़ी जज़्बनि जो मेलाप बणिजी परदे ते ज़ाहिर थिए थी। उहो खाको या उहा रिथाबंदी अञा ताबीर जी सूरत न वठी सघिया आहिनि। जिदोजहद जो ही हिकु पुख़्तो मरहलो आहे। पाण अञा उन पुख़्ते मरहले ते पहुतल न आहियूं ऐं न ज़हनी तरह एतिरा अॻु भरा थी सघिया आहियूं त उन में कंहिं जाॻाण या अॻु भरे थियण में उन जो क़सूर न आहे। असांजी समूरी पुठिते पियल रहण वारियूं हालतूं हक़ीक़त आहिनि, पर तनक़ीदी हक़ीक़त निगारी ऐं इनक़िलाबी रूमानियत जो आईनू खणी ॾेखारे ड्रेजाइण बदिरां मंज़िल खे निर्वार करे विखूं वधाइण जो साहस ॾिए थी। उन करे ई उहो हिकु रोमांस भासे थो। उन हिसाब सां हिन नाविल जो सिंधी समाज ॾांहुं रवैयो उन खे बदउनवान बणाए जीअं आहे जिते आहे वारे ॾाके ते रखण बदिरां उन जी असुलु घुर्जुनि पटांदड़ आहे ऐं उन्हनि घुर्जुनि खे शऊर जी पंहिंजी हद आहे। उन जो अमली नमूनो कंहिंखे ॾिसणो हुजे त नाविल पढ़ी पंहिंजी दिलि खां पुछी ॾिसे। मां उहा ॻाल्हि उन करे करियां थो जो मूं नाविल पढ़ंदे पंहिंजी दिलि सां थियण वारी वेदर ॾिठी आहे। हिन नाविल जंहिं तारीख़ी ज़माने खे खंयो आहे सो उतां खां आहे जितां पड़ाॾो सोई सॾु छॾियो वियो हो। उन नाविल में अकबर आज़म जो लश्कर सिंध ते काहे आयो ऐं तॾहिं सिंध अरगूननि ऐं तुर्खाननि जे कब्ज़े में हुई। हिते अरगूननि ऐं तुर्खाननि जो सियासी ज़वाल अची चुको आहे ऐं संदन ज़हननि मां हाकिमियत वारो फाशिस्ट भूत न निकितो आहे ऐं संदन ज़हनियत उहा आहे जेका हिंदुस्तान जे अक़लियती मुस्लमाननि जी ख़ासि करे अंग्रेज़ जे वक़्त में ऐं 1947 ईस्वी खां पोइ सिंध ॾांहुं लॾे अची क़ाबिज़ थियण खां पोइ वारी आहे। अरगून सरदार कॾहिं लियाकत अली ख़ान कॾहिं नवाब मुज़फ़र जो किरदारु निभाइनि था त कॾहिं MQM वारी सियासत कनि था। होॾां हिकिड़ो मार्शलाई रवैयो मुग़लनि जो पंहिंजो आहे ऐं टी धुर असीं पाण आहियूं। परमारी धारी क़ुवत जा सियासी ऐं मज़हबी रवैया ऐं सिंधी माण्हूअ जी ॾे न त ॾुखाए बि न वारा मिज़ाज ज़ाहिर
ऐं हिक ॿिए सां वाज़ सिधा करे बीठल आहिनि। नावल में मज़बूत मरकज़ उन जा हामी तोड़े मज़ाहिमत कंदड़ क़ुवतूं अॼु वांगुरु मौजूदु आहिनि। सिंध यूनिवर्सिटी बि आहे। कमिश्नर मसरूर हसन बि शहर जे कोटवाल पाईंदा बेग जे रूप में मौजूदु आहे। ईअं जे करे सुञाणप कबी त हीउ नाविल सॼे जो सॼो अॼु जे किरदारनि में तर्जुमो थी वेंदो ऐं चङो आहे त उहो सभु कुझु सम्झण वारनि ते ई छॾे ॾिजे। नाविल तारीख़ जे दौर खे पंहिंजो सिधो मौज़ू बणायो आहे, उन सां बि बेइंसाफ़ी न थी आहे। असल में उन दौर जी मज़ामत हुई जंहिंखे लेखक हिकु नई शिकल ॾिनी आहे। ॾाहप फ़िक्र ऐं हिकिड़ी हद ताईं मुआशी सरगर्मी ऐं ख़ासि करे सूमरनि ऐं समन जे दौर में क़ौमी तसवुर जो अहसासु क़ाइमु थींदो मिले थो। हूअं बि सॼी दुनिया में जागीरदार तोड़े उन खां अॻु वारी क़बाइली दौर में वतनियत जो तसवुरु तमामु सघारो मिले थो ऐं उहो पंहिंजी बका ऐं बचाव लाइ हिकु बुनियादी रवैयो आहे। अॼु वतनियत ऐं क़ौम जे तसवुर में जेके नवां अहसास आया आहिनि से वधीक मुआशी गिरोहनि जी पैदा थियण करे आया आहिनि। अॻे वतनियत जो तसवुरु जागीरदार ऐं बादशाह सां वफ़ादार थियण सां लाॻापियल हो, पर हाणे ईअं न आहे। जमहूरी फ़िक्र जी मौजूदगीअ में वतन सां ज़ाती सतह ताईं मुहबत पैदा थियणु स्वाभाविक आहे। मरण मुसीआ में वतनियत जो उहो ई जदीद तसवुरु आहे जेको हाकिम सां वफ़ादार रहण सां वाॻियल न आहे। सामोईअ जे पुटनि ते जेका वेड़ मुनज़म थिए थी उन में को बि वॾेरो या जागीरदार शामिल न ॾेखारियो वियो आहे। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू आहिनि। उन वक़्तु विचोलो तबिको न हो, पर उहे बिरादरियूं सिंधी आवाम हुजण जे अहसास सां वतन जे आज़ादीअ लाइ विढ़नि थियूं। उहो ई जज़्बो आहे जेको वतन जे आज़ादीअ लाइ त घुरिजे ई घुरिजे थो, पर उन खां बि वधीक समाजी तरक़ीअ लाइ ज़रूरी थिए थो। हिन नाविल जी फ़िक्री रवैयनि ते बहस करण खां सवाइ बि घणियूं ॻाल्हियूं चवण जूं आहिनि। मिसाल, नाविल जे पहुच जी शिदत, उहो केतिरी शिदत सां पंहिंजे पढ़ंदड़ ताईं पहुचे थो। नाविल जे सूरमनि जूं शख़्सियतूं, हिमतूं, जज़्बा ऐं हिननि जो मुकमिल हुजणु उन करे ज़रूरी आहे त लेखक का ॻाल्हि कुझु चङायूं के मयार खणी पढ़ंदड़नि ताईं पहुचणु चाहे थो। एॾी हद ताईं किरदारनि जे मुकमिल हुजण ते खणी वेसा न ईंदो हुजे जो अॼु ख़तरो आहे त दुश्मन क़ुवतूं कंहिं किरदार खे उन हद ताईं पहुचण खां अॻु ई पंहिंजी बदउनवानियुनि ज़रिए शिकार करे वठनि थियूं। पर पोइ बि मिलियल तारीख़ी हालतुनि में पाण वटि ॿी कहिड़ी वाट आहे। जॾहिं पंहिंजे साम्हूं शहीद आज़म दूल्हा दरिया ख़ान, मखदूम बिलावल ऐं शाह इनायत जहिड़ा जबलनि जेॾा किरदार मौजूदु आहिनि त उहे सावण ऐं वरियाम कंहिं बि सूरत में अजूबा कोन्हनि। आख़ुंद सालिया जी रिवायत खे जारी रखंदड़ हाफ़िज़ बिलाल जो किरदारु अॼु जे वतन दुश्मन ऐं इक़्तिदार जे कीड़े मुला लाइ आइनू त आहे, पर क़ौमी जिदोजहद में शामिल मौलवीअ लाइ बि हिकु तारीख़ी आथत जो ज़रियो बणिजे थो। नाविल में ड्रामाइयत ऐं एडवेंचर मौजूदु आहिनि, पर जंहिं आम पढ़ंदड़ खे हिकु वॾी पंध ते वठी हलणो आहे उन खे एतिरो कुझु ॾियण में को आर बि थियणु न घुरिजे। ऐं यादि रखियो वञे त नाविल, किताब, अफ़साना, मज़मून ऐं जेकी कुझु बि लिखिजे थो सो सभु घण पढ़ियल नक़ादनि लाइ न आहे। थोरियुनि चङा आहिनि, नंढियुनि कामयाबियुनि, मामूली ख़ूबियुनि ऐं रवाजी हुनरनि खे वॾा मक़सद हासिल करण लाइ कम में आणे सघिजे थो। यूरोपी अदीबनि उतां जे एडवेंचर कंदड़नि खे एॾो त फंक्शनल बनायो आहे जो किथे उहे सुपर नेचुरल था लॻनि। कंहिं बि शइ जो जोहर पेश कबो त उहो शिदत ज़रूरु महसूसु कराईंदो। नाविल में जेके हिकु ॿ एडवेंचर मौजूदु आहिनि उन्हनि जे अॻियां बि इख़लाक़ी मयार ऐं क़ौमी मक़सद आहिनि। गॾोगॾु इहो बि नथो चई सघिजे त ज़िंदगी पाण को एडवेंचर खां ख़ाली आहे। उहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर सभ खां मथां ई ॻाल्हि किताब जी ॿोली ऐं तशबीहूं आहिनि। जिते बि सिंध उन जी सूंहं जी सकाफ़ती ऐं इख़लाक़ी क़दरनि खे बयानु कयो आहे उते आला दर्जे जो नसर आहे। अॼु जॾहिं सिंधी ॿोली तमामु घणनि दॿावनि ऐं असांजी अदबी लॾे में बि ख़ासी हद ताईं बेध्यानीअ जो शिकार थिए थी, अहिड़े वक़्त में एॾी वणंदड़ असराइती ऐं घणा उमंग पाण में समोए हलंदड़ ॿोली लिखणु ख़ुशीअ जो कारण बणिजे थो।
उन पाए जो नसुर ई पाण में क़ौमी वेसाह खे पुख़्तो करे सघे थो। हीउ मक़ालो नामवर सहाफ़ी ऐं अदीब फ़क़ीर मोहम्मद लाशारी नाविल मरण मूसी आ ते सिंधी अदबी संगत कराची तरफ़ां करायल वर्कशॉप 3 जून 1988 ईस्वीअ ते रिम्पा प्लाज़ा कराची में पढ़ियो। महान ॾात धणी सिराजुल हक़ मेमण ताजल बेवस। अदब में अहिड़ो वक़्तु बि आयो आहे जॾहिं अदब खे अदब या आर्ट लाइ हुअणु सम्झो वेंदो हो ऐं पोइ अदब जो ज़िंदगीअ लाइ हुअणु वारी वस्फ़ अमल में आई। जीअं त उहो अदीब या अदब जो सर्जनहार ई आहे जो ईंदड़ हादिसनि वाक़िअनि ऐं हालतुनि खां वक़्त जे हुकुमरान खां अॻु आगाही हासिलु कंदो आहे ऐं ईअं अदब ज़रिए अदीब सफ़ली ऐं आज़ादु ज़िंदगी गुज़ारण लाइ क़ानून जोड़े पंहिंजनि तख़लीक़ुनि ते अमल कराइण लाइ अदब वक़्त जी हुकुमराननि हवाले कंदो आहे त जीअं गैर तरक़ी याफ़्ता मुल्क या क़ौम ते तरक़ी पज़ीर मंज़िल खे ऐं पोइ तरक़ी याफ़्ता मंज़िल खे रसे, जंहिं ते यूरोप अमेरिका ऐं कुझु एशियाई मुल्क अमल करे चुका आहिनि। उन करे अहिड़ियुनि तब्दीलियुनि खे साम्हूं रखंदड़ 21वीं सदीअ में पहुचण खां पोइ असां अदब जी वस्फ़ हिन तरह करे सघूं था। अदब जो समाजी साइंसी फ़नी इस्लाही मुआशी ऐं सियासी इनक़लाब या तब्दीलियुनि लाइ हुअणु उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजा हुकुमरान पंहिंजनि नक़ीबनि रहनुमानि पेशवानि जे मशवरनि ते अमल न कंदा रहिया आहिनि ऐं असां ग़ुर्बत जे घाणे में पीड़िबा रहिया आहियूं। सिराजुल हक़ मेमण मुंहिंजे वीचारनि मूजिबि उहो अदीब ॾाहो ऐं ॾात धणी आहे जंहिं अदब जी 21वीं सदीअ वारी वस्फ़ मूजिबि न फ़क़ति अदब सर्जो आहे पर हिकु माहिर हिकु उस्ताद बणिजी नई नस्ल जी रहनुमाई बि कई आहे। शाइरीअ जे हवाले सां शाह सचल ऐं सामीअ खे हिंद ऐं सिंध में असासी या क्लासिकी शाइरीअ जी त्रिमूर्ति करे मञियो वियो आहे। अहिड़ीअ ई तरह सिराज मेमण आगा सलीम ऐं अमर जलील नसर निगारीअ में असांजी त्रिमूर्ति आहिनि। 1996 ईस्वी या 1997 ईस्वीअ में सिंधी अदबी संगत पारां सिराजुल हक़ जे लिखियल नाविल मरण मूसी आ ते रम्पा प्लाज़ा में वर्कशॉप थी रहियो हो। क्लिफ्टन खां घणो अॻे समुंड किनारे मूं शेख अयाज़ खे ॿुधायो त अॼु सिराज साहब जे नाविल ते वर्कशॉप थी रहियो आहे, उन करे मूंखे जल्दी रम्पा प्लाज़ा पुॼणो आहे। जंहिं ते शेख अयाज़ चयो हो त हू बि उन वर्कशॉप में शरीक थियणु चाहे थो। बसि ईअं असां रम्पा प्लाज़ा पहुची वियासीं। सिराजुल हक़ जे नाविल शेख अयाज़ तोड़े मूंखे अदब जी नवाण ऐं वॾनि क़दरनि जे हवाले सां एॾो त मुतासिर कयो जो अयाज़ केतिरनि ई मौक़नि ते नाविल जे अदब जी मुख़्तलिफ़ पासनि जे हवाले सां वखाण कंदो रहियो। 1983 ईस्वीअ में मुंहिंजे पहिरीं शहरी मजमूए जॾहिं भूमि बणी जो सिगा पारां होटल हॉलीडे इन में तनीर अब्बासीअ जे सदारत में मुहरत थी रहियो हो, जंहिंमें ख़ासि महिमान सिराजुल हक़ हो। उन मौक़े ते सिराज मुंहिंजे पहिरें शहरी मजमूए बाबति इजो हिन तरह चयो हो, ऐं शाइरीअ बाबति अक्सर करे हज़रत रूमीअ जी राय यानी शाइरी जुज़ वेस्त अज़ पैगम्बरी ते यकीन रखंदो हुउसि, पर हाणे ताजल जी शाइरी पढ़ण खां पोइ उन में तब्दीली आणे हीअं चवण ते मजबूर आहियां त पैगम्बरी जुज़ व यस्त अज़ शाइरी। सिराज जा मथियां वीचार अमा साइण जी सरपरस्ती अदब में उस्ताद हकीमुल्ला आंदी, जतोईअ जी रहनुमाई साईं बदरुद्दीन ज़ाहिदीअ जूं महिरबानियूं ऐं दरगाह पीर हयात शाह ते काफ़ी कलाम ॿुधण वारो माहौल अॼु बि मूं लाइ उत्साह जा वसीला साबित थी रहिया आहिनि। वरतल सिज चंड तारा कतियूं किताब मां। क़यम कापिड़ियुनि जी पहिरें ॾींहुं परूड़ डॉक्टर मोहम्मद कासिम ॿुघियो। शेख अयाज़ 1989 ईस्वीअ में असांखे एजाज़ मंगी ऐं मूंखे हिकु इंटरव्यू ॾींदे सवाल पुछियो हो त छा हाणे सिंध में माण्हू उहो था सम्झनि त बग़ैर लालच ऐं कंहिं ज़ाती फ़ाइदे जे को बि कंहिंजी हिमायत तारीफ़ ऐं कम जी मञता नथो करे सघे, जो मुंहिंजे लाइ माण्हू ईअं था चवनि। महाना परख 1989 ईस्वी हू मोहतरमा बेनज़ीर जे
पहिरें दफ़े वज़ीर आज़म तौरु चूंडजण बाबति पंहिंजे हिमायती बयान ते कुझु सिंधी दानिश्वरनि जे रद्द अमल बाबति ॻाल्हाए रहियो हो। अयाज़ जे उन सवाल जो जवाबु मज़कूरा इंटरव्यू में त कोन ॾेई सघिया हुआसीं, पर अॼु जॾहिं सिंधी समाज में माण्हुनि जी समाजियाती रवैये ते ग़ौर वीचार कजे थो त उहा हक़ीक़त रोज़े रोशन जा चिटी थी साम्हूं अचे थी त न रुॻो माण्हुनि जो उहो वेसाउ थी वियो आहे, पर हक़ीक़त बि ईअं आहे त दोस्तियूं ऐं दुश्मनियूं, तारीफ़ूं ऐं गिलाऊं, लाॻापा ऐं वाबस्तगियूं ज़ाती, इक़्तिसादी, सियासी ऐं समाजी मफ़ादनि जे आधार ते शऊरी तौरु क़ाइमु कयूं ऐं निभायूं वञनि थियूं। अॼु सिंधी समाज में पैदा थियल कंहिं समाजी, सियासी, इल्मी ऐं इक़्तिसादी मसइले ते जॾहिं लिखियो या वीचारियो वञे थो त अक्सर करे उन में जमाती गॾियल ऐं क़ौमी मफ़ाद जे बदिरां ज़ाती वणत, अणवणत ऐं मफ़ादनि खे नज़र में रखियो वञे थो। अहिड़ी हालत में गॾियल मफ़ादनि लाइ कमु कंदड़ ऐं समूरे समाज जे भले लाइ पाण पतोड़ींदड़ माण्हूअ खे समूरो समाज त ठहियो, पर लेखक ऐं दानिश्वर बि शाबाश या जस कोन था ॾियनि जो ॿिए जी तारीफ़ करणु बग़ैर ज़ाती मफ़ादनि ऐं गिरोही बरतरीअ जे लिखणु ईअं आहे ॼण हलंदड़ बस या जहाज़ में पंहिंजी सीट तां हथु खणी ॿिए खे ॾियणु ऐं पोइ समूरो सफ़र बीही गुज़ारणु, जंहिं लाइ यकीननि को बि तयारु कोन आहे। तंहिं करे अहिड़नि माण्हुनि ऐं ॾाहनि लाइ जेके पंहिंजे मुंहुं समाज जी गॾियल भलाईअ लाइ जाखोड़े ऐं कमु करे रहिया आहिनि, ज़रूरी आहे त पाण ई पंहिंजे बारे में लिखनि त जीअं संदनि कम ऐं सोच खां संदनि समाज पूरी तरह फ़ाइदो हासिलु करे सघे। अहिड़नि कमनि जे उपटार जो शख़्सी ऐं बहितर तरीक़ो त पंहिंजी आत्म कहाणी या सवान उमिरी लिखणु आहे, जेका पिणु हर कोई लिखी कोन थो सघे। ख़ासि करे हक़ीक़ी ऐं सची जीनियस माण्हू तेसीं अहिड़ियुनि लिखतुनि खां हमेशह लवाईंदा रहंदा आहिनि जेसीं सवान उमिरी लिखण जो समाजी कारज संदन अॻियां चिटो ऐं गॾियल भलाईअ जे कारण तौरु वाज़िह नथो थिए। जॾहिं त असांजे हिकु ॾाहे अलामा आया काज़ी हर लिखंदड़ तोड़े आम माण्हूअ लाइ उहो तमामु ज़रूरी सम्झो आहे त उहो पंहिंजी ज़िंदगीअ में पेश ईंदड़ समूरनि वाक्यनि ऐं कारनामनि खे सचाईअ सां सवान उमिरीअ जी सूरत में लिखे। जेकॾहिं ईअं न थियो ऐं उन्हनि पंहिंजनि तजुर्बनि, वीचारनि ऐं कारनामनि जे बारे में पाण न लिखियो त समूरो समाज चङाईअ जे अहिड़नि अमल करण वारनि माण्हुनि ऐं उन्हनि जे कारनामनि मंझां लाभ पिराइण खां वांझो रहिजी वेंदो। अहिड़ीअ तरह रुॻो ज़ाती ऐं गिरोही मफ़ादनि तहत कमु कंदड़ माण्हुनि जो ज़िक्र थींदो रहंदो ऐं माण्हू भलाईअ जे तसवर खां ई परे रहिजी वेंदा। अहिड़नि माण्हुनि खे उहो बि यादि रखणु घुरिजे त संदन वेझा दोस्त, हमअसर ऐं संदन कमनि खां वाक़िफ़ माण्हू बि संदन अहिड़नि कारनामनि जो ज़िक्र संदन हयातीअ में न कंदा जो हू कंहिं बि सूरत में पंहिंजी सीट ऐं पोज़ीशन फुराइणु न चाहींदा, छाकाणि जो चङे अमल जी वाखाण ऐं तज़किरो संदन बुरे अमल ऐं ज़ाती मफ़ादनि वारे किरदार खे ज़ाहिर करे विझंदो। हर ॾाहे ऐं समाज जी नब्ज़ शनास हकीम वांगुरु सिंध जे शाइर शेख अयाज़ खे बि माण्हुनि पंहिंजी टहीअ ऐं साथारियुनि जे अहिड़ी समाजियाती रवैये जो पूरो इदराक हो जंहिंजो वक़्तु ब वक़्तु इज़हार कंदे उन जी रद या मोट में पंहिंजी ॻाल्हि ऐं पंहिंजी मञता पाण कंदो, अहिड़नि समाजियाती रवैयनि खां नाकारी थींदो, नफ़रत कंदो रहियो। हूअं त आउं आज़ाद जीअं हू पंछी वाह में, हूअं त आउं आज़ाद जीअं हू पंछी वाह में, पर तूं मूंखे दाद मूर न ॾींदे जीअरे। समाजियाती रवैयनि जे अहिड़े इदराक खे मजबूर कयो त कंहिं सचे अदबी ऐं समाजी नक़ाद जे इंतज़ारु करण बदिरां पाण पंहिंजे कम ऐं वीचारनि बाबति राय ॾींदो रहे। पोइ भल संदसि वक़्त जा नक़ाद जेॾा ऐं पढ़ंदड़ संदसि अहिड़े अमल खे पाण पढ़ाइण ऐं ख़ुदि शनासीअ जे ज़मीरे में ई शामिलु कनि। मूं सिंध ॾिठी हिंद ॾिठी सच चवण लाइ, मूं सिंध ॾिठी हिंद ॾिठी सच चवण लाइ, हिकु शेख अयाज़ आहे ॼणियो ॿियो न किथे मां। हिकु तरफ़ असांजे समाज में शेख अयाज़ जहिड़ा दिलेर समाजियाती रवैयनि ऐं राइज नेमनि जी परवाह न कंदड़ पंहिंजी राय ऐं वीचार जो भरपूर इज़हार कंदड़ शाइर ऐं ॾाहा बि आहिनि त ॿिए तरफ़ अहिड़नि ई समाजियाती ऐं तारीख़ी रवैयनि जे पूरे इदराक ऐं इज़हार जी सघवण बावजूदु केतिरा आलिम ऐं लेखक
कसर नफ़्सीअ खां कमु वठंदे हमेशह पाण खे घटि ऐं कुझु न सम्झण ऐं असरु न रखंदड़ ज़रो करे पेश कंदा रहिया आहिनि। अहिड़नि ई माण्हुनि मां हिकु आहे असांजो सिराज। काफ़ी अरसे खां मां संदसि लिखणियुनि वर्ताव ऐं समाजियाती किरदार जो परे खां पर निहायत गहराईअ सां लाॻीतो मुतालियो कंदो रहियो आहियां। पोइ बि हिन वक़्त ताईं पाण खे संदसि कमु, लिखणियुनि, रवैये, समाजियाती ऐं इल्मी किरदार ते हिकु मुकमिल किताब लिखण जो पूरीअ तरह अहल कोन थो सम्झां, जेको संदसि शख़्सियत, किरदार, अमल, अदबी ऐं इल्मी कम जे व्याख्या खां अलावा हिकु इल्मी ऐं समाजियाती तजुर्बे ते आधारियल थी सघे। पर सौंपियल कमु सम्झंदे शुरूआत 1998 ईस्वीअ जे जून महीने जे आख़िरी हफ़्ते में कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे ऐं शाह लतीफ़ चेयर तरफ़ां कोठायल शाह अब्दुल लतीफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस जे हवाले सां संदसि तक़रीर इल्मी तोड़े समाजियाती रवैये ऐं सुभाउ जो तजियो करण जी कोशिश करियां थो। 26-27 जून जे सवा नेज़े ते आयल सिज जी गर्मीअ ऐं बिजलीअ जी मन मस्तीअ में मुनक़िद कयल हिन क़ौमी कॉन्फ्रेंस में इफ़्तिताह, मुशाइरे, राग रंग ऐं खाधे जे दावतुनि खां अलावा कुल 5 इजलास तरतीब ॾिना विया हुआ। पहिरें ॾींहुं अंग्रेज़ी ऐं उर्दूअ में जुदा जुदा इजलास ऐं ॿिए ॾींहुं पहिरियां 2 इजलास सिंधीअ में ऐं आख़िरी 5 इजलास सिंध शनासीअ, सिंधोलॉजिकल स्टडीज़ बाबति अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधीअ में तरतीब ॾिनल हो, जंहिंजो महिमान ख़ासि प्रोफेसर रियाज़ुल इस्लाम हो ऐं सदारत सिराजुल हक़ मेमण सिराज खे करणी हुई। मूं पंहिंजो मकालो कॉन्फ्रेंस जे मुंतज़मीन जे ख़्वाहिश मुताबिक़ अंदाज़नि 1 साल अॻु उन ख़्वाहिश सां मोकिलियो हो त आख़िरी याने सिंध शनासीअ वारे इजलास में पेश करण जो मौक़ो ॾिनो वञे। कॉन्फ्रेंस जे मुख़्तलिफ़ इजलासनि जी सदारत करण वारनि ऐं ख़ासि महिमाननि जी ख़बरत दावतनामनि ऐं प्रोग्रामनि जी तरतीब वारे पने मां पइजी वई हुई। बाक़ी मकालनि पढ़ंदड़नि जे नालनि, मौज़ूअनि ऐं इजलास में पढ़ण बाबति मालूमात इफ़्तिताही इजलास खां पोइ मुहैया कई वई, जंहिं मुताबिक़ मूंखे मुंहिंजी मर्ज़ीअ वारे इजलास में न पर चोथें इजलास में मकालो पढ़णो हो। गच अरसे खां मुल्क तोड़े मुल्क खां ॿाहिरि ऐं सिंध में थींदड़ कॉन्फ्रेंसुनि जे तजुर्बनि ऐं मुशाहिदे जे आधार ते हिकदमि फ़ैसिलो करे पंहिंजो मकालो आख़िरी सिंध शनासी वारे इजलास में मुंतक़िल करायमि। समूरी कॉन्फ्रेंस पूरी थियण खां पोइ मुंहिंजो उहो फ़ैसिलो न सिर्फ़ु मुंहिंजे लाइ पर कॉन्फ्रेंस जी अहमियत महसूसु कंदड़ ऐं सम्झंदड़ आलमनि जी नज़र में दुरुस्त साबित थियो, जो उन इजलास ई कॉन्फ्रेंस जो असुलु तसवुरु चिटो कयो। सिंध शनासीअ बाबति हिन इजलास महिमान ख़ासि तौर प्रोफेसर रियाज़ुल इस्लाम शरीक कोन थियो, अहिड़ी तरह सिर्फ़ु सदारत ई थी जेका सिराज कई ऐं हिन इजलास खे कुदरती तरह हक़ीक़ी कॉन्फ्रेंस जो ॾेखु मिलियो। हिन इजलास में डॉक्टर तारिक रहमान, तारिक रफ़ीक मुग़ल, शेख ख़ुर्शीद अहमद, डॉक्टर कमरदीन बोहरा ऐं मोहतरम ताज सहराईअ खां अलावा मूं मकालो पेश कयो। मिड़ई मकाला नक्शनि, चार्टनि ऐं शुमारियात जी जदीद उसूलनि ते तरतीब ॾिनल हुआ, जन लाइ यकीनन मिड़नी मुहक़िक़नि वॾी महिनत कई हुई। हिन इजलास खां अॻु थियल मिड़नी इजलासनि जी सदारत वॾियुनि नौकरियुनि वारनि प्रोफेसरनि, मशहूरु आलमनि ऐं PhD डॉक्टरनि खे पैदा करण जी दावा कंदड़ साहिबनि कई हुई, जिन में मुहक़िक़नि केतिरा ई मकाला पेश कया। कॉन्फ्रेंसुनि ऐं सेमिनारुनि जी अहमियत ऐं मक़सदनि जे तसवुर खे चिटो सम्झंदड़ हैरान हुआ त पेश थींदड़ मकालनि ते को बि सवाल या रायो ॿुधंदड़नि शरीकनि तरफ़ां कोन पिए आयो ऐं ईअं पिए लॻो त ॿुधंदड़ गूंगा हुजनि या संदनि अॻियां जेकी ॻाल्हायो चयो या पेश कयो पियो वियो उहो हरफ़ आख़िर हो ऐं उन बाबति का बि ॿी राय कान हुई, या ॿुधंदड़ ॿी राय रखण या पेश करण जा अहल ई कोन हुआ। ॿियो त ठहियो पर मोहतरम सदर साहिबान बि पंहिंजी तबियतुनि जे लाड़नि, आदतुनि ऐं इल्मियत ते ॻाल्हायो ऐं पंहिंजी सदारत में पेश थींदड़ मकालनि ते का बि इल्मी राय ॾेई पंहिंजो फ़र्ज़ु अदा कोन कयो। पोइ या त हू पेश थींदड़ मकालनि खे एतिरो अहम न सम्झी रहिया हुआ या पाण में अहलियत कान हुअनि,
जो तनक़ीदी राय या तबसरो करे उन इल्म में वाधारे जो कमु करे सघनि। या वरी ईअं हो त संदन उमिरि जी समूरी कारीगिरी ऐं तजुर्बे जे बावजूदु खेनि सदर जे फ़र्ज़ जी ख़बर कान हुई। ईअं ई जीअं केतिरा माण्हू मुख़्तलिफ़ नौकरियूं ऑफ़िसुनि में कुर्सियुनि ते वेहण पघारनि ऐं जाइज़ तोड़े नाजाइज़ फ़ाइदा हासिल करण लाइ करे रहिया आहिनि, न कि ख़िदमत भलाई ऐं तरक़ीअ जे राह ते माण्हुनि या क़ौम खे वठी हलण लाइ कम जी ज़िमेवारी संभालण लाइ कमु कंदा रहिया आहिनि। मज़कूरा इजलास जे अहिड़े मंज़र मजबूर कयो त कंहिं संजीदा ऐं कॉन्फ्रेंस जे तसवुर खे सम्झंदड़ माण्हूअ सां सलाह मशवरो कजे। अहिड़ीअ तरह डॉक्टर रफ़ीक मुग़ल सां ॻाल्हि कयमि। हू पिणु हैरान हो त हीउ छा थी रहियो आहे। हीउ कंहिं सियासी समाजी या अदबी तंज़ीम जो जलसो न, पर हिकु अहम यूनिवर्सिटीअ जे अहम शोबे तरफ़ां निहायती अहम मौज़ूअ ते सॾायल क़ौमी कॉन्फ्रेंस हुई, जंहिं लाइ मुंतज़मीन याने सिंधी शोबे ऐं शाह लतीफ़ चेयर जी सरबराहनि वॾी जफ़ाकशी कई आहे। हिन सलाह ॾिनी त घटि में घटि पाण वारी सिंध शनासीअ जे इजलास में सवालनि जवाबनि जो सिलसिलो शुरू कराइजे ऐं वरी बि ज़िमेवारी मूं ते रखियाई त इंतज़ाम कंदड़नि सां उन बारे में ॻाल्हायां। मां उन बाबति वीचारे ई रहियो हुउसि त यादि आयो त गुज़िरियल समूरनि इजलासनि में बग़ैर कंहिं ख़ासि सबब जे हिकु नौकरीअ जो हक़ी अरसो खाधल रिटायर्ड ऐं कंहिं वॾी नौकरीअ जे आसिरे में वेठल हिकु शख़्स जी मुंतज़मीन जंहिं तरीक़े सां तारीफ़ करे रहिया हुआ उहा बग़ैर सबब जे कोन हूंदी ऐं हिन कॉन्फ्रेंस मुनक़िद करण में संदसि राय ऐं सलाह खे यकीनन अहमियत हासिल हूंदी ऐं हीउ साहब कंहिं बि कॉन्फ्रेंस में सवाल जवाब जे सिलसिले जो सख़्तु मुख़ालिफ़ रहियो आहे। एतिरे क़दुरु जो सिंध यूनिवर्सिटीअ में पंहिंजे मुनक़िद करायल क़ौमी तालीमी कॉन्फ्रेंस जे हिकु इजलास ऐं ख़ैरपुर कॉन्फ्रेंस जे हिकु इजलास में संदसि सदारत हेठि पढ़ियल मुंहिंजे मकाले बाबति सवाल पुछण ऐं उथारियल मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस ऐं छंड छाण करण लाइ जॾहिं केतिरा माण्हू उथी बीठा त मौसूफ़ पंहिंजी सदारती अख़्तियार इस्तेमालु कंदे कंहिंखे सवाल पुछण जी इजाज़त कान ॾिनी हुई। अहिड़ीअ सूरत हाल में उहा ॻाल्हि छेड़े इल्मु अदब जे वाधारे ऐं भलाईअ लाइ कोशिशि करणु अजाई सम्झमि जो हिननि वटि अहिड़ियुनि कॉन्फ्रेंसुनि ऐं सेमिनारनि जो मक़सदु ॼाण ऐं इल्म जी रोशनीअ जी पखेड़ न, पर मोतबिरी माणे सदारत करे किथे पाण वणाइण ऐं बायोडेटा ठाहिण हूंदी आहे। तंहिं करे मिठी बि माठ ऐं मुठी बि माठ सम्झी अहिड़ो वीचार मुंतज़मीन सां कोन वंडियुमि ऐं पंहिंजे इजलास जो इंतज़ारु कयुमि। हिन इजलास में पेश कयल मकालनि बाबति को बि तबसरो न कंदुसि जो हिकु त मां पाण पढ़ंदड़नि में शामिलु हुउसि, तंहिं करे थी सघे थो त राय ॾियणु ऐं तबसरो करण में इंसाफ़ न करे सघां। ॿियो त सदारत कंदड़ मोहतरम सिराज साहब हर हिकु मकाले खे गौर सां ॿुधी नोट्स वठी आख़िर में जामियो तबसरो कयो ऐं उन जो कुझु हिसो पंहिंजे कालम रतीअ जी रिहाण रोज़ाना सच में शाया बि करायो। सिराज न प्रोफेसर आहे, न वरी पाण खे आलिम या नाम कुठियो दानिश्वर सॾाईंदो आहे। हू हिकु ख़ामोश ऐं घटि ॻाल्हाऊ कारकुन वांगुरु जाखोड़ींदो सिंधी समाज खे घणो कुझु ॾींदो रहियो आहे। पंहिंजी सदारती तक़रीर में बि सभ खां अवल पंहिंजे ॿोलीअ ते कयल कम जी वज़ाहत कंदे चयईं त ॿोलीअ बाबति लिखियल संदसि किताब जा चंद बाब निहायत अहमियत वारा आहिनि। बाक़ी कुझु नतीजा हिन कंहिं ख़ासि मक़सद खे अॻियां रखी कढिया आहिनि जिन ते तनक़ीद ऐं बहस जी गुंजाइश आहे। अहिड़ीअ तरह मकालनि पेश कंदड़नि जे भेट में पाण खे ऐं पंहिंजी इल्मियत खे घटि करे ॼाणायईं। अदब तोड़े ॿोली इंसान ज़ात जो अहम विरसो आहिनि जिन बाबति ग़ैर जानदारीअ सां तहक़ीक़ करे नतीजा कढणु निहायत मुश्किल आहे। सिराज साहब अक्सर मौक़नि ते उहो चवंदो ऐं लिखंदो रहियो आहे त ॿोलीअ बाबति पेश कयल संदसि वीचार सिंधी ॿोलीअ ख़िलाफ़ु मुहिम जे मोट में पंहिंजे ॿोलीअ खे मथां करे ॾेखारण जी हिकु कोशिश हुई, याने हिन जानिबदारीअ सां नतीजा कढिया। ॿोली ऐं अदब जे बारे में जानिबदारीअ सां वीचार ऐं नतीजा पेश करणु कुदरती आहे। अहिड़ी तरह लिसानियात बाबति पेश कयल केतिरो इल्मी मवाद ऐं राया पिणु जानिबदारीअ तहत पेश थींदा रहिया आहिनि। उहो त कुझु अरसो अॻु खां आलिमनि मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी ऐं तरबियती मरहला तय करे ॿोलीअ अदब तोड़े ॿियनि केतिरनि मौज़ूअनि ते साइंसी अंदाज़ सां सोच वीचार करे ग़ैर जानिबदारीअ तहत नतीजा अख़्ज़ कया आहिनि, जिन जे नतीजे ऐं आधार ते ई अॼु समूरी दुनिया हिकु ॻोठ मिसल थी वई आहे।
ऐं दुनिया जे हिक कुंड में मौजूदु कंहिं नंढी आबादी या गिरोह जो मसइलो आलमी मसइलो बणिजी वियो आहे। तंहिं करे अॼु खां 4 ॾहाका साल अॻु सिराज जा गैर जानबदारीअ सां पेश कयल दलील ऐं नतीजा बि निहायत अहम आहिनि ऐं क़ौमुनि जी जिदोजहद जी तारीख़ में अहिड़नि दलीलनि जी हमेशह ज़रूरत रही आहे। सिराज पंहिंजे समाजी ऐं इल्मी रवैयनि में सिंध ऐं सिंधी इल्म अदब जे सिलसिले में जानबदारीअ सां हिकु सची सिंध दोस्त आलिम ऐं अदीब जो किरदारु निभायो आहे। नाविल जे सिंफ़ में जॾहिं पढ़ाॾो सोई सॾु सिंध जी तारीख़ जे पस मंज़र में लिखियाई त केतिरनि ई तारीख़ जे शागिर्दनि खे उन अंदाज़ सां सिंध जे उन मख़सूस दौर खे तारीख़ में मुख्य किरदारु अदा कंदड़ किरदारनि जे मंज़र कशी ऐं सिटा गैर हक़ीक़ी लॻो, पर सिराज खे उन ख़ासि पस मंज़र में नाविल लिखण लाइ हिकु क़िस्म जो सबबु हो। हू सिंध जे माण्हुनि में अहिड़े क़िस्म जा किरदार पैदा करण जी कोशिशि करे रहियो हो जीअं मैक्सम गोर्की माउ नाविल में पावेल ऐं संदसि माउ जे रूप में अहिड़ा किरदार पेश कया जेके उन वक़्त जे रूसी समाज में मौजूदु कोन हुआ, पर पोइ रूसी समाज में अहिड़ा किरदार पैदा थिया जंहिं रूस में मार्क्सी इनक़िलाब बर्पा कयो। सिराज अॼु सूधो पंहिंजे हर अमल में सिंध लाइ, सिंध जे माण्हुनि लाइ अखियुनि में ख़्वाबु खयो सिंध दोस्तीअ वारे जानबदारीअ सां अहम किरदारु अदा करण जी कोशिशि करे रहियो आहे। शेख हयात सां आख़िरी दौर में नज़रियाती इख़्तिलाफ़ रखंदे बि संदसि शाइरीअ खे गैर मुल्की ॿोलियुनि में तर्जुमो कराइण जी कोशिशि, संदसि सिंध दोस्ती ऐं सिंध जे मसइलनि खे अयाज़ जे शाइरीअ ज़रिए दुनिया सां रोशनास कराए मंता हासिलु कराइण जी कोशिशि संदसि किरदार खे चिटो ऐं सगारो बणाए थी। अहिड़ीअ तरह अॼु जे हालतुनि में जिते आम माण्हूअ खां वेंदे सियासतकारनि ताईं ऐं समाजी ख़िदमत कंदड़नि खां आलिमनि अदीबनि ऐं दानिश्वरनि ताईं हर को पंहिंजनि इक़्तिसादी मफ़ादनि खे तरजीह ॾेई क़ौमी ऐं सरकारी वसीला पाण खे ठाहिण ते ख़र्च करे रहियो आहे, उते सिराज पंहिंजे लखनि जी मिल्कियत सिंध एजुकेशन ट्रस्ट जे नाले में सिंधी माण्हुनि जूं इल्मी ज़रूरतूं पूरियूं करण लाइ अर्पे रहियो आहे, जेका ॻाल्हि कंहिं बि तरह संदसि सिंधियुनि ॾांहुं जानबदारीअ वारे रवैये खे लिकाए नथी सघे। हू न रुगो ज़ाती तरह पंहिंजी जमा पूंजीअ मां ख़र्च करे सिंधी माण्हुनि जे इज्तमाही भले लाइ पाण पतोड़ींदो रहियो आहे, पर जॾहिं बि कंहिं सरकारी इल्मी अदबी इदारे लाइ संदसि राय खे अहम सम्झी खांसि मदद वरिती वई आहे त पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे पासीरो रखी बहितर तजवीज़ूं ॾेई हिन मुनासिब माण्हुनि जा नाला तजवीज़ कया आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त जन उम्मीदुनि खे नज़र में रखी हिन उहे नाला तजवीज़ कया हुजनि, उहे संदसि उम्मीदुनि मुताबिक़ कमु न करे सघिया हुजनि ऐं ज़ाती मफ़ादनि ऐं आसाइश जे करे गॾियल भलाईअ लाइ कमु न करे सघिया हुजनि या हींअर उन लाइक़ु ई न रहिया हुजनि। बहरहाल सिराज सिंध जे उन्हनि थोरनि शख़्सनि मां आहे जेके हमेशह सिंध ऐं सिंधी इल्म अदब जी साबिया जा सपना सरजींदा रहनि था। हू जॾहिं बैन अल-अक़वामी मयार जे आलिमनि ऐं बरतानिया जे क्रिस्टोफर शैकल ऐं अमेरिका जे मिसिज हिल्टन सां लिसानियात जे इल्म जी तरक़ी ऐं सिंधी ज़ुबान जे मसइलनि ते वीचार वंडे थो त संदसि अखियुनि में सिंधी ॿोलीअ जी तरक़ी ऐं मुस्तक़बिल में मंता जी कोशिश बाबति चमक ऐं उम्मीदुनि वारी सराही बखण लॻे थी ऐं चए थो त अॼु असां वटि बैन अल-अक़वामी मयार जो कमु करण वारा माण्हू पैदा थी चुका आहिनि ऐं जल्द ई इल्मी तरक़ीअ जो दौरु शुरू थींदो। सिंध जे वेझे माज़ीअ में हिकु वक़्तु जॾहिं सिंधी ॿोलीअ जे हिकु अहम अख़बार सां हिकु सियासी पार्टीअ जा इख़्तिलाफ़ वधी किरदार कशी इंसानी जानियुनि ऐं अख़बार जूं कापियूं सड़ण ताईं पहुचनि था, तॾहिं हिकु नंढड़ी कोशिश जे मोट में मिड़ई तरजीहूं छॾे किरदारु अदा करण लाइ अॻिते वधी अचे थो त जीअं सिंधी समाज खे नाकारी रवैयनि खां बचाए सघे। हू जॾहिं सिंध जे तारीख़ खे धारियनि हथां मफ़रूज़नि जे आधार ते लिखजंदे ॾिसे थो त सिंध जो इल्मी आवाज़ बणिजी उहा ज़िम्मेवारी बि पाण ते खणी सिंध जी तारीख़ हक़ीक़ी ऐं जदीद अंदाज़ सां लिखण जी शुरूआति करे थो। ॿोलीअ खे पेश ईंदड़ ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾियण लाइ इदारनि जी नाकामी ॾिसी अकेले सिर शाह जी लुग़त तरतीब ॾियण जो कमु शुरू करे थो। हाणे उहा सिंध जी इल्मी ऐं अदबी इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त हिन सिंध दोस्त आलम जी ॼाण ऐं नेक नियतीअ तहत शुरू कयल कमनि खे मंतक़ी नतीजे ताईं पहुचाइण लाइ अॻिते वधनि ऐं साइंसी तरीक़े सां संदसि ॼाण ऐं महिनत खे हासिलु करे सिंधी समाज जे लाभ लाइ आम माण्हुनि खे मुहैया करे ॾियनि। सिराज जी जानबदारीअ वारो उहो रवैयो ई आहे जेको खेसि सिंध जो मान मथाऊं करण लाइ
महिनत ते उभारे थो ऐं कंहिं बि मौक़े खे हलकड़ाईअ सां वठंदे कमु टपाइण जी कोशिशि नथो करे। उहो ई सबबु आहे त शाह लतीफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस जी संदसि सदारत हेठि पढ़ियल मकालनि ते छंड छाण कंदे मकाला नवीसनि सां पंहिंजे इख़्तिलाफ़नि जो इज़हार कंदे तजवीज़ूं ॾिनाई। डॉक्टर तारिक रहमान जे इल्मी तरतीब ॾिनल मकाले बाबति राय जो इज़हार कंदे संदसि नतीजनि खे हिकु तरफ़ो ऐं मुताले जी खोट ते आधारियल करार ॾेई सिंधी सोच जी उपटार कंदे संदसि तसहीह कयाई। अहिड़ीअ तरह मुंहिंजे मकाले में पेश कयल नतीजनि सां पूरी तरह सहमत न हुजण जो इज़हार कयाई। संदसि अहिड़नि रायनि ऐं तजवीज़ुनि मां ख़बर पवे थी त हू केतिरनि ई डिग्री याफ़्ता ऐं नौकरी याफ़्ता आलमनि खां वधीक इल्मी मसइलनि खे सम्झ जो इदराक रखे थो ऐं खेसि सिंध जे इल्मी ॾुकार जी पूरी रीति परूड़ आहे ऐं कॉन्फ्रेंसुनि ऐं सेमिनारुनि ज़रिए उन ॾुकार खे सुकार में तब्दील करण जी सुध ऐं उमेदु रखे थो। खेसि पूरी तरह ॼाण आहे त सेमिनार ऐं कॉन्फ्रेंस मुनक़िद कराइण जो मक़सदु नौजवाननि ऐं शरीक थींदड़नि जी तरबियत सां गॾु मुंझियल मसइलनि खे चूंडियल गिरोह जे अॻियां पेश करे नतीजा कढणु हूंदो आहे, जंहिंजे रोशनीअ में मुस्तक़बिल जो समाज अॾिबो आहे ऐं तहक़ीक़ खे अमल में आणण लाइ सोच वीचार करे इंसान लाइ करायतो बनाइण जी कोशिशि कबी आहे। ख़ुदा ताला अहिड़ियुनि कॉन्फ्रेंसुनि ऐं सेमिनार मुनक़िद करण वारनि ऐं सिंध जे इल्मी ऐं अदबी इदारनि जी वाग धणियुनि खे सम्झ ऐं अकुल ॾिए जो अहिड़नि इल्मी कमनि जे मक़सद ऐं मफ़हूम खे सम्झनि ऐं सिर्फ़ु कनि ख़ासि माण्हुनि या धुरियुनि जी ख़ुशनुदी हासिलु करण लाइ सिंध जे तबाह हाल इल्मी माहौल खे वधीक तबाहीअ ॾांहुं धिकण खां पासो कनि। किताब शख़्स ऐं अक्स 2012 ईस्वी तां वरितल।